मोहतरम सरदार सलीम जान खान, चेयरमैन टाउन कमेटी इसरार अहमद खान, सरदार दाऊद जान खान, सरदार अली जान खान, इन सोसाइटी जो प्रोजेक्ट डायरेक्टर मंजूर अहमद खान, इन पिंडाल में वेठल मोहतबरीन मोज़ीन असांजा हिंदू बिरादरी ऐं कश्मीर जा रहवासी सबके सलाम। अज सरदार साहब इन सोसाइटी जे इफ्तिदाई प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। तमाम खुशी थी आहे। ये असांजे इलाइके खास करे बाराड़ी जे माण्हू ऐं शहर जे माण्हुनि जे लाइ हिकु तोहफ़ो आहे। इंशाअल्लाह इन जी शुरूआत आहे। अॻिना थोड़नि वक़्तनि में इंशाअल्लाह कामयाबी सां जेके भी माण्हू हिते प्लाट हासिल किया आहिनि कुरानदारी में, उहे आबाद थींदा ऐं पंहिंजा ॿार बच्चा हिते रहाईंदा पुरसकून हिकु गेट ऐं बाउंड्री वॉल जे अंदरि भाईचारे वांगुरु रहंदा। इहा ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, छो जो काफ़ी असांजा बहिराड़ी जा माण्हू कुछ दूरां इलाइके में रहनि पिया, उन्हनि खे भी शहरी सहूलत ऐं शहरी सुख मिले। वधीक शहर जे लाइ माण्हुनि खे भी काफ़ी एहसास हूंदो आहे जीअं असांखे शहर में भी जाइ हुजे, जीअं दुख सुख में असां उते भी रही सघूं। वधीक टाइम हाणे मां तव्हांजो नथो वठां, छो जो तव्हांखे शिदत सां इंतज़ार आहे। सरदार सलीम जान खान वेठा आहिनि, तव्हां उन्हनि खे ॿुधंदो। तव्हांजी वॾी महिरबानी, मां पंहिंजो जाइ वठां थो।